हालाणी में ख़ासकेली हालेपोटो ऐं ॿांभणे बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार खे रोकण ऐं सान्या वंदन अल्लाह वधायो सियाल ज़ाहिर सेतो फयाज़ मुग़ल अब्दुल फ़ताह सेतो ऐं रोशन हालेपोटो जी अॻवाणी में पाक किताब खणी ख़ासकेली हालेपोटो ऐं ॿांभणे बिरादरी वटि मेड़ मिंथ काफ़िले जी सूरत में पहुता, जिते एडवोकेट सैयद नायाब हुसैन शाह, डॉक्टर ज़फ़र अकबर एवान, डॉक्टर ज़ुल्फ़ार सेतो समेत साफ़ी सियासी समाज जी अॻवाणनि ऐं शेरनि वॾी अंग में शरीक थिया, जंहिं बाद तमाम बिरादरी पाण खेनि खे मान ॾींदे जहिड़ो ख़त्म करण ऐं फ़ैसिले जे लाइ रासपो ज़ाहिर कयो। जिते ख़ासकेली बिरादरी जे मोहम्मद सारंग ख़ासकेली आयल मुअज़्ज़िज़ीन खे मान ॾींदे क़ुरान शरीफ़ वठी चुमी ॾेई रुमाल पारायो ऐं मौक़िफ़ रखियो त असीं फ़ैसिले लाइ तयार आहियूं। ॿिए पासे हालेपोटो बिरादरियुनि ॻाल्हियुनि दौरान नज़र मोहम्मद हालेपोटो मौक़िफ़ रखियो त सभई मुअज़्ज़िज़ीन जी इज़त आहे, असां जी धुर बि फ़ैसिले लाइ तयार आहे। हुन खां पोइ मेड़े मिंथ काफ़िलो ॿांभणे धुर वटि पहुची ताज़ियत कई। ॿांभणे धुर जे वॾेरे ज़ाहिद ॿांभणे चयो त सभिनी दोस्तनि जी इज़त आहे, ॿई धुरियूं मौजूदु न आहिनि। इन धुर जे वधण सां सलाह करण बाद आयल मुअज़्ज़िज़ीन खे इतला ॾिनो वेंदो। आख़िर में धुरियुनि जी ख़ैरियत लाइ पिणु दुआ घुरी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।